दोस्तों मैं तानी मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असांजो रोज़ानो प्रोग्राम जेको आहे त अॼोकियूं ख़बरूं छातियूं लिखियल में हाज़िर आहियां ऐं असां सां गॾु असांजो महिमान आहे सीनियर सहाफ़ी तदनीगार मदर कासिल साहिब तव्हांखे असां भलिका चवंदा वरी प्रोग्राम में ऐं उन सां गॾु असां जेके रोज़ानी अख़बारूं आहिनि जेके पंहिंजी सिंधी अख़बारूं उन्हनि ते पाण ख़बरुनि जे नज़र विझंदासीं ऐं पोइ उन ते तवजो कंदासीं त अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि का अवाम दोस्त का ख़बर आहे का अवाम जी का फ़ाइदे जी ख़बर आहे या क्योंकि सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जे फ़ाइदे जूं आहिनि या हुक्मराननि जे फ़ाइदे जूं आहिनि त पाण खणूं था रोज़ानी पंहिंजी अख़बार जेका लीड ख़बर आहे त ॾाढी अहम ख़बर आहे त इलेक्शन कमीशन जा मेंबर चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ बग़ावत कनि वफ़ाक़ी हुकूमत थी चए इलेक्शन कमीशन हिकु भेरो ॿीहर वफ़ाक़ी वज़ीरनि जे निशाने ते छा ही बनाना रिपब्लिक आहे जो चीफ इलेक्शन कमिश्नर सदर गजानी में नथो अचे ऐं फवाद चौधरी थो चए वॾी ॻाल्हि त हुकूमत हिननि जी ऐं बग़ावत लाइ चवनि था जेके माण्हू सियासी माण्हू हक़नि जी ॻाल्हि कनि था क़ौमूं जेके हिकनि जूं ॻाल्हि कनि थियूं त उहे आवाज़ उथारींदा त उहा आवाज़ थी वई मुल्क दुश्मन हीअ हिकु इदारे जे ख़िलाफ़ बग़ावत जो अलॻि ऐलान था कनि हिन लाइ जेको रियासत ख़ामोश आहे पाकिस्तान जी रियासत में अक्सर ईअं थींदो आहे त माना जेकॾहिं का क़ौम जा उन जा रवासी क़ौमुनि जा फ़र्द पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदा आहिनि त उहे दहशतगर्द करार ॾिना वेंदा आहिनि बाक़ी ही हिकिड़ो जीअं पाकिस्तान वजूद में आयो आहे तॾहिं खां वठी इलेक्शन वारो ढोंग आहे उन इलेक्शनी ढोंग तां होरियां पर्दो खॼे थो ऐं ही बि उन ई सिलसिले जी कड़ी आहे त हिकिड़ो वफ़ाक़ी वज़ीर इलेक्शन कमीशन जे मथां इल्ज़ाम थो हणे ऐं जहिड़ी तरह वज़ीर थो हणे त अहिड़ी तरह वरी इलेक्शन कमीशन जो जेको चेयरमैन आहे उनजो बि फर्ज़ु आहे त मुल्क जो जेको सदर आहे उहो जे इजलास में घुराए त इलेक्शन कमीशन जो चेयरमैन केरु थींदो आहे त मुल्क जे सदर जे इजलास में न वञे न इजलास जी त ॻाल्हि कान्हे हीअ त ॻाल्हि आहे बग़ावत जी बग़ावत तॾहिं ॻाल्हि ते चवंदा बग़ावत तरीक़ा पे खोड़ा आहिनि हू थो चवे त हू बि ग़लति आहे पर साॻी जॻह ते जेकॾहिं इलेक्शन कमेटीअ जो जेको चेयरमैन आहे उनजो सदर इजलास थो घुराए जेको सदर आहे मुल्क जो त हुनखे उन इजलास में वञणु घुरिजे भले हुनखे सदर जो मुंहुं वणे थो नथो वणे पर हू पाकिस्तान जो सदर आहे ऐं पाकिस्तान जे आइन मूजिबि इलेक्शन कमीशन जो चेयरमैन सदर जे मातहत आहे सदर इलेक्शन कमीशन जे चेयरमैन जे मातहत न आहे ऐं इहा ई साॻी सूरत हाल वफ़ाक़ी वज़ीरनि सां आहे जेके चूंडियल क़ौमी असेंबलीअ जा मेंबर आहिनि ऐं जिन खे ईअं खणी चइजे त जिन जे चूंड जो ऐलान इलेक्शन कमेटीअ जे चेयरमैन कयो आहे त उन ई चेयरमैन जे ख़िलाफ़ बग़ावत जो जेको ऐलान था कराइनि जा मेंबरनि खे था चवनि बग़ावत कयो हीअ अजीब मंतक आहे ईअं खणी चइजे त हीअ जेको खेॾियो वञे थो जा जंहिंजे लाइ मैदान सजायो थो वञे उहो सॼो इहो ईंदड़ इलेक्शन ते आहे ऐं ईंदड़ इलेक्शन कीअं कराइजे कहिड़ी हुजे माना असांजे मर्ज़ी वारा नतीजा हुजनि सदाईं ईअं थींदो आहे त जेका पार्टी ईंदी आहे या जेका इक़्तिदार हूंदी आहे उहा पंहिंजे मनपसंद नतीजा हासिल कंदी आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार जी सुपरलीड ख़बर आहे जेका ॾाढी अहम ख़बर आहे सीजी ऐं टीपी केनालनि खे बंदि करियो सिंध जो अरसा चेयरमैन ख़त रबीअ लाइ इजलास तलब अरसा पारां पाणी ठाह जी भॼकड़ी कंदे सीजी ऐं टीपी केनालनि खे इज़ाफ़ी पाणी फराहमी ऐं विरहाइण जो सिलसिलो जारी इहे बि ख़त लिखनि था पाणी जो सताईं धाड़ा पाणी ते लॻंदा चोरी नथो थिए पर धाड़ा लॻनि था हींअर सॼी सिंध पाणी जे ख़ुशहालीअ जो शिकार आहे पाणी कोन्हे को माण्हू जा फसल सुकी आहे मुआशी बदहाली थी वई आहे हीअ ख़त लिखण ते पुराण का बि त सिंध अंदरि हुकूमत प्लस पार्टी जी आहे पाणी जे मामले ते माना जेको केनाल इहो आहे थल केनाल थियो जा वरी इहो लिंक केनाल जेके आहिनि लिंक केनाल जेके सीजी भुटे साहब चश्मा जिला में उहा भुटे साहब जी तयार करायल हुई उन में वाज़ लिखियल आहे त चश्मा जिला लिंक केनाल जेको आहे उहो उन बुनियाद ते खोलियो वेंदो जॾहिं सिंधु दरिया में ॻोड़ा जी सूरत ऐं इज़ाफ़ी पाणी उन में खयो वेंदो उन ते को बि बिजली घर न ठाहियो वेंदो उन ते बिजली घर ठाहियो आहे जेकॾहिं सिंध हुकूमत पीपल्स पार्टी सिंध हुकूमत बि छॾियो पर पीपल्स पार्टी जेकॾहिं सिंधी माण्हुनि सां सॼण आहे त पीपल्स पार्टी उहा फिज़िबिलिटी रिपोर्ट खणी सुप्रीम कोर्ट में छो नथी वञे हर मसइले ते चवंदा हुआ असां केस दाख़िल था कयूं असां हीअं था कयूं असां फलाणो था कयूं
असां अॻियां था अचूं तव्हां सिंध जी सियासी पार्टीअ जे हवाले सां पाण खे चओ था पिया सॼी सिंध जा मालिक असां जेको आहे सो पार्टी माना अक्सरियत मां जा सिंध जी दावा था कनि त सिंध जी मालिकी असां था कयूं जॾहिं सिंध जी तव्हां मालिकी कयो था त उन जे हवाले सां तव्हां सुप्रीम कोर्ट में केस खणी वञो त हिकिड़ी फिज़िबिलिटी रिपोर्ट ठहियल आहे जेका सभु कुझु हुन में लिखियल आहे मेन रस्तो आहे उहो अपनाइणो कोन्हे उन ते हलणो कोन्हे सिर्फ़ पंहिंजी हुकूमत में पाण एहतजाज था कनि माना ही छा था ॾसनि माण्हुनि खे जा त सॼी सिंध खे बेवकूफ़ था सम्झनि रोज़ाना कावश में अचूं था त रोज़ाना कावश जेका लीड ख़बर आहे त पाण इलेक्शन कमीशन वारी आहे जिते पाण ॻाल्हि करे चुका आहियूं उन खां पोइ हेठि ॾिसूं था त हिकिड़ो लीड टेकालम बक्स आहे त दादू जो जतोई शान तकरार भड़की पियो हिक ॿिए ते फायरिंग ऐं फुर्जा इल्ज़ाम केस दाख़िल शान जो जे क़त्ल कयल ॿिनि ॼणनि जे वारसनि जो फ़ैसिलो मञण ऐं केस तां हथ खणण खां इनकार शान जत साधारण फ़ैसिले ते अमल जी ख़ातिरी कराए छॾी ही तव्हां ॾिसो पिया सिंध में जेको क़बाइली सिस्टम आहे हिन में जहिड़े में अॻ में ॿ माण्हू मरी चुका आहिनि ऐं फ़ैसिलो थी चुको आहे पोइ बि माना तकरार वञे थो वधंदो माण्हू छा थो थिए पियो सिंध में क्योंकि खूनरेज़ी करण जी धन छा मेन मक़सदु इहो आहे त ही जहिड़ो कराइणु चाहिनि था ऐं ख़ासि करे नौशहर फिरोज़ ज़िले जी ऐं दादूअ जी ज़िले जी पुलिस इन अमल में मुलविस आहे जॾहिं मिसाल शाह ऐं बिरादरीअ जो जेको सरदार आहे या चङो मुड़ुसु आहे उहो चवंदो आहे फ़ैसिलो क़बूल आहे जतोई बिरादरीअ जा जेके अॻुवान आहिनि उहे चवंदा फ़ैसिलो क़बूल आहे बाक़ी कंहिंखे फ़ैसिलो क़बूल न आहे माना इहा सही सिधी ॻाल्हि आहे त के धुरियूं अहिड़ियूं आहिनि जेकी हिन सॼी झेड़े खे सियासी रंग ॾियणु चाहिनि थियूं जा के धुरियूं अहिड़ियूं आहिनि जेके सॼो ममण मचाइणु चाहिनि थियूं उन ममण खे या उन झेड़नि खे रोकण लाइ पुलिस किरदार अदा कंदी ऐं पुलिस सायो करे किरदार अदा नथी करे ऐं उहा चाहे थी त अञा झेड़ो वधे चऊं था रोज़ाने पाण रोज़ाने पार आहे जीजल तरफ़ जीजल जेका लीड आहे लीड ख़बर साॻी आहे वफ़ाक़ सरकार इलेक्शन कमिशनर सां चिप पइजी वई मुखालिफ़ वारी ॿोली ॻाल्हाइण जो इल्ज़ाम संदसि दौर में थियल सभु चूंडूं तकरारी करार ॾेई छॾियूं ऐं उन खां पोइ ॿियूं आम जेके पाण ख़बरूं ॻोल्हण जी कोशिशि कंदा त न्यूज़ीलैंड जी ख़बर आहे त न्यूज़ीलैंड जेको मैच मुलतवी थियो त मामिलो जबल जेॾो वज़ाहत तिर जेतिरी टीम खे ख़तरा हुआ तफ़सील न ॿुधाईंदासीं न्यूज़ीलैंड किथां सॼी सूरताल खे ॾिसो का ख़बर कान्हे पहिरीं कहिड़ा ख़तरा कीअं ख़तरा वरी न्यूज़ीलैंड चई तफ़सील न ॿुधाईंदासीं आहिनि ख़तरा तव्हां उहा तफ़सील ॿुधाए आगाह कयो दुनिया खे उहा ही ख़तरा ही जेको आहे सबूत आहिनि हाणे चवंदा जेकॾहिं ख़तरा बि आहिनि धमकियूं बि मिलियूं या सबूत न ॿुधाईंदासीं माना इहा त अजीब ॻाल्हि आहे रोज़ाने इबरत ते अचो था रोज़ाने इबरत जेका लीड ख़बर आहे उहा आहे सिंध में कोरोना वैक्सीन न लॻाईंदड़ एसओपीज़ जी बनकड़ी कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो हुकुम सूबाई घरू खाते एनसीओसी जे हिदायतनि ते सॼे सूबे जे कमिश्नरनि ऐं डिप्टी कमिश्नर खे हुकुम ते अमल दरामद करण जा हुकुम जारी करे छॾिया हे त माना पुलिस जे कमाई जो हथ नथो खोलींदा त पुलिस वञी माण्हुनि खे ॿधे माण्हुनि खां छॾे पोइ पैसा वठे हिननि खे त घुरिजे त बस स्टॉपनि ते बि जेको आहे वैक्सीन वारो अमल शुरू कनि ॿिया इंतज़ाम कनि ऐं ॿियूं आगाही माण्हू शुरू कनि त माण्हू जीअं वैक्सीन पाण लॻाइण अचे ऐं गिरफ़्तार करणु माना पुलिस खे छूट ॾियण तव्हां माण्हू ॿधो छॾियो जॾहिं हिननि जी माण्हुनि सां दिलचस्पी हुजे तॾहिं अहिड़ो अमल वर्जाइनि हिननि जी दिलचस्पी माण्हुनि लाइ आहे कान न ई हिननि खे जेको आहे सो माण्हुनि खे वैक्सीन कराइणी आहे वैक्सीन कराइण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि वैक्सीन कराइण लाइ काफ़ी जोगा अमल हुकूमत खणी सघे थी उन कंहिं बि अमल खणण लाइ सिंध हुकूमत तयारु कान्हे हाणे इहे ऐलान था कंदा हुआ जेको वैक्सीन न हणाईंदो उनखे जेको आहे गिरफ़्तार कंदो गिरफ़्तार केरु कंदो पुलिस कंदी उहा पुलिस कंदी जेका सिर्फ़ Z21 सोपारी सिंध मां ख़तम नथी करे सघे जेका पुलिस जेको आहे ख़तम नथी करे सघे जेका पुलिस सिंध मां मंशियात माना हीरोइन चरस आफीम कचो शराब आम माना जीअं खीरा वांगुरु विकिरो थो थिए उहो ख़तम नथी कराए सघे उहा पुलिस हाणे कोरोना वायरस न लॻाईंदड़नि खे गिरफ़्तार कंदी गिरफ़्तार छा कंदी उन्हनि खे ॿधंदी वरी कंहिंखां 500 कंहिंखां 1000 आख़िर में 200 300 बि वठंदी ऐं उहो ग़रीब माण्हू जेको रोज़ कमाए रोज़ खाए उहो अज़ाब में थींदो ऐं मुराद अली शाह साईं बादशाह जेको आहे उते वज़ीर आला हाउस में एसी में वेही हुकुम जारी कंदो महिरबानी मदर ख़ासि करे साहब असांजे प्रोग्राम जो
वक़्तु पूरो थियो असां जेका वफ़ाक़ी हुकूमत जी जेको आहे सो बग़ावत करण जो जेको ऐलान हुयो त इलेक्शन कमीशन चेयरमैन जे ख़िलाफ़ मेंबर बग़ावत छंदा कनि, हिकिड़ो अहम वॾी ख़बर हुई, पर मुंहिंजे ख़बर नथी पए त रियासत इन एॾे मामले ते ख़ामोश थियो आहे त वज़ीरनि जे अहिड़े बयान ते नोटिस आख़िरकार छो नथो वियो आहे। उन खां अलावा जेका आम ख़बर हुई जेका दादू ऐं नौशर फरोज़ जी ख़बर हुई त उते वरी जतो शान टकरार ॿीहर कर खणी रहियो आहे, जंहिं सबबु कल्ह फायरिंग जा वाक़िया थिया आहिनि, माण्हू अगवा करण जी कोशिशि कई वियूं आहिनि, सिंध खे क़बाइली जहिड़नि में धिकियो पियो वञे, हीअ मसइलो हल थी वियो हुयो ऐं फ़ैसिला थी चुका आहिनि त पोइ आख़िरकार कहिड़ा अनासर आहिनि जेके हिन झिड़ खे वधाइणु चाहिनि था ऐं सिंध में वधीक खूनरेज़ी करणु चाहिनि था। सुभाणे नए अख़बारनि सां गॾु नयुनि ख़बरुनि सां गॾु तव्हां ताईं हाज़िर थींदासीं। फ़िलहालु ॾींदा पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे इजाज़त। अला भाई।